सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हथियारबंद फ़ौज कुझु कलाकनि अंदरि भारती हमले खे महारत ऐं बहादुरी सां नाकाम कयो। ऑपरेशन बुनियान मरसूस में मुल्क जी ताक़त, क़ाबिलियत ऐं क़ौमी इतिहाद जो वाज़े पैगाम ॾिनो वियो आहे। पाक फ़ौज भारत खे मुंहंतोड़ जवाब ॾेई नई तारीख़ लिखी आहे। क़ौम जे बेलोस जज़्बे सां बहादुर पुटनि मुल्क जी बचा लाइ मज़बूत अज़म जो मुज़ाहिरो कयो। शहीदनि जूं क़ुर्बानियूं मुक़दस फ़र्ज़ ऐं क़ौम जी अमानत आहिनि। क़ौम पंहिंजे बहादुर जवाननि खे क़दुर जी नज़र सां ॾिसे थी। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां गुजरावाला कैंट जो दौरो, पाक फ़ौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात, मुल्की दिफ़ा लाइ जानिंदो नज़रानो पेश कंदड़ पाक फ़ौज जे जवाननि खे भेटा। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां गुजरावाला कैंट आमद ते सदर आसिफ अली ज़रदारी जी हाज़ा। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी नौजवाननि जे मुल्क लाइ ख़िदमतुनि खे अहम करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान अमन जो आस्थान आहे। पाकिस्तान जी कामयाबी अमन जी फतेह आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जे इस्लामाबाद जे शागिर्दनि सां ख़ासि वेहक, नौजवाननि जूं मुल्क लाइ कोशिशूं अहम करार। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत एटमी जंग जे वेझो पहुची चुका हुआ। परॾेही पॉलिसी तहत पाक भारत जंगबंदीअ खे कामयाब कयो। सिफ़ारतकारनि खे हिदायत कई त ॿिन्ही धुरनि सां राब्तो करे मुलाक़ात ऐं वापार जी आछ कयो। पाकिस्तान ऐं भारत मामूली ॻाल्हि न पर वॾियूं एटमी ताक़तूं आहिनि। छिकताण दौरान हिक ॿिए खां हमलनि जो प्लान वरितो पियो वियो ऐं ॻाल्हि एटमी हथियारनि ताईं पहुची वञे हा। हाणे ॿई मुल्क ख़ुशि आहिनि। हू वापार खे दुश्मनियूं ख़तमु करण ऐं अमन क़ाइमु करण लाइ इस्तेमालु करे रहिया आहिनि। पाकिस्तानी शहरी तमामु घणा ज़हीन आहिनि। संदनि सलाहियतुनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। पाकिस्तान सां वापार में इज़ाफ़ो कयो वेंदो पर ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त पाक फ़ौज भारत जे वॾनि जंगी जहाज़नि खे लॻड़नि वांगुरु किराए तबाह कयो। भारत अगराई कई त वधीक ताक़त सां जवाबु ॾिनो वेंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो नालो तारीख़ में अमर थी चुको आहे। हुकूमती मुल्की बचाव लाइ हुकूमत पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। भारत सां जंग खां पोइ क़ौमी वहदत में पियल ॾार इतिहाद में तब्दील थी चुका आहिनि। तारीख़ खे मिसारींदड़ क़ौमूं पाण मिसारजी वेंदियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ सां मुलाक़ात, पाक भारत छिकताण समेत सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। नवाज़ शरीफ जो चवणु आहे त पार्लियामेंट पाक भारत जंग में हाकारी मज़बूत किरदारु अदा कयो आहे। चूंडियल नुमाइंदनि अवामी जज़्बनि जी भरपूर तर्जुमानी कई आहे। हथियारबंद फ़ौज निहायत पेशवर महारत सां मुल्क जो बचाव कयो। ऑपरेशन बुनियानुन मरसूस में कामयाबी ते अल्लाह ताला जा शुक्रगुज़ार आहिनि। गॾियल क़ौमुनि तरफ़ां रोहिंग्या जे मुसलमाननि सां गैर इंसानी वर्ताउ ते भारत खां जवाब तलब। भारत ख़िते में अमन ख़राब करण खां सवाइ इंसाननि ते ज़ुल्म जी इंतहा करे छॾी। भारत रोहिंग्या पनाहगीरनि खे अखियुनि ते पटियूं ॿधी बर्मा जे हिक ॿेट मुंतक़िल करे छॾियो। गॾियल क़ौमुनि जी रिपोर्ट में चयो वियो आहे त रोहिंग्या मुसलमाननि खे ॿेड़ी ज़रिए इंडिया मां पार कराए बर्मा जे हिक ॿेट मुंतक़िल कयो वियो आहे। रोहिंग्या मुसलमाननि खे जहाज़नि मां समुंड में फिटो करण चिड़ ॾियारण खां घटि नाहे। अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजे जी भेण सिंधियाणी तहरीक जी नायब सदर हुर्निसा पलीजो जुंगशाही भरिसां मीडिया मां हवाले। रते देरे में हथियारबंदनि हथां नौजवान बेदर्दीअ सां क़तल। बाईपास ते हथियारबंदनि मोहम्मद जुड़ियल उमराणीअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ऐं पाकिस्तान सुपर लीग 10 जो मेलो ॿीहर शुरू थी रहियो आहे। पहिरीं मैच पेशावर ज़ल्मी कराची किंग्स आम्हूं साम्हूं थींदियूं।